अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हो जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। हुकूमत इत्तेहादियन पारां पंजाब के वडे वज़ीर की चूंड वारे केस में फुल कोर्ट जोड़न लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो। ज़रीन मूजिब सुभाणे हुकूमत इत्तेहादी ऐं PDM में शामिल जमायतन के अॻुवान गडियल प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ वकीलन सां गॾु सुप्रीम कोर्ट वेंदा। वडे वज़ीर की चूंड सुप्रीम कोर्ट बार के नज़रसानी की दरख़्वास्त समेत लाॻापियल दरख़्वास्तन के गॾु ॿुधणी करण की इस्तदा कई हुई। चौमासे के 3 स्पेल सिंध के जलथल करे छो। कराची, हैदराबाद, लाड़काने, खैरपुर और मिरपुर जिलन में बरसात। नौशेरो फिरोज सांगढ़, टंडे मामद खान, शहदाद कोट, थरपारकर में बसकारो, दादू घोटकी, शिकारपुर, जैकवाद, कश्मीर, उमरकोट में मीह, रोड रस्ता तलाह जो मंजर पेश कर लगा। मवासलाती निज़ाम डामाडोल, फसल भी तबाह थी विया। मौसम खुशगवार थी वही। बरसात बाद थरवासिन जा चेहरा मुरकी पिया। फसल पोखण शुरू करे ॾिना। कराची में बरसात के पानी की निकाली लाइ सिंध सरकार मुतहरिक। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर शाहजली नामे नासिर शाह, सईद गनी, मुर्तज़ा वाह पारा मुख्तलिफ इलाइक़नि जा दौरा। DHO स्टॉक एक्सचेंज, लियारी, नर्सरी, गिजरी और ॿियनि इलाइक़नि जो दौरो। पानी निकाली वारे कम जो जायज़ो वरतो वियो। बीही रोटन तां पानी निकाल करायो। पुलिस ऐं ज़िला इंतज़ामिया खे अवाम की मदद करण की हिदायत। वडे वज़ीर PDM रेन मॉनिटरिंग सेंटर जो पिणु दौरो कयो। वडे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे शहरनि खे तकलीफ़ में मुब्तला थियण न ॾींदो। सिंध सरकार ॾुखे सूरत हाल में अवाम सां गॾु हूंदी। सूबाई वज़ीर इंतज़ामिया ऐं मशीनरी रोडनि ते आहे। अवाम ऐं ॿारड़ा घरनि ताईं महदूद रहनि। बरसातनि खे पिकनिक सम्झणु ग़लतफ़हमी हूंदी। माज़ीअ में नालनि की सफ़ाई वारी रक़म खां घटि पैसनि में नाला साफ़ कराया। जेकॾहिं सभु गॾिजी कमु कंदा त मसइला हल थींदा। अलाह ख़ैर सां सॼी सिंध में बरसात सबबि घटि नुक़सान। सिंध के हर ज़िले में काबीना मेंबर बहाली के कमन लाइ मौजूद आहिनि। सिंध के इतलात वारे वज़ीर शाहजली नामेमण चयो कराची जो पूरो बलदियाती अमलो पीपल्स पार्टी जा अॻुवान ऐं वज़ीर अवाम में आहिनि। शहर की सूरत हाल हिन वक्त बेहतर है। वडो वज़ीर मुराद अली शाह पान जारी कमन जो मुआयनो करे रहियो आहे। सिंध में तेज़ वस्कारे बाद कोस्तान ऐं काछे में नयूं वही आयूं। केतिरनि ई ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता कटिजी विया। नैन शरीफ, नगावल कोट, बारोचो, टहणी, नवाब खान, रिंद, बेबरी, बाजारा, झांगरा समेत 40 खां वधीक ॻोठनि जो सेवण सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। खीरथर जे जाबरू पट्टी मां नयूं वही आयूं। इन जी दड़प दलान समेत ॿियनि नयनि में 4 सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि जे शहर सां राब्तो कटियल। केतिरे वक़्त खां पाणी खां ख़ाली मंशूर ढंढ में 12 फुटनि खां वधीक पाणी अची वियो। ॻोठाणनि में ख़ुशीअ जी लहर छाइंजी वई। मौसमियात खाते बलूचिस्तान के 15 ज़िलनि में अॼु खां अंगारे ताईं ज़ोरदार बरसात जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। बारखान, लसबेली, सिबी, कच्छी, जाफराबाद में ज़ोराइते मींहं जी कती। झलमक्सी, खुज़दार, कलात, कोयलो, लोरालाई में भी मींहुं पवंदो। मुसाखेल, नसीराबाद, ज़ोब, ज़ियारत, किला सेफला में बरसातनि जो इम्कान। PDM में बलूचिस्तान मौजूद। बरसातनि जी अकतीअ खां पोइ लाॻापियल ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स खे अलर्ट जारी कंदे हिफ़ाज़ती उपाउ वठण जी हिदायत कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची समेत मुल्क के ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसातुनि ऐं बोड वारी सूरत हाल खे नज़र में रखंदे सूबाई हुकूमत ने लाॻापियल इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ ॾुखे वक़्त में सिंध हुकूमत जी हर मुमकिन मदद कंदो। सूबाई हुकूमत ने इदारनि खे मुकमल सहकार फराहम कयो वञे। ॾिठे वञे इलाइक़नि जे अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वञे। चूंडियल नुमाइंदा लाॻापियल इदारा रेस्क्यू ऐं रिलीफ वारे कम जी निगरानी कनि। मुस्लिम लीग नून के अॻुवान अता तारड़ चयो आहे त सोशल मीडिया ते इदारनि खे गारियूं ॾियण पुठियां फवाद चौधरी आहे। नून लीग इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाइण ते यकीन नथी रखे। फवाद चौधरी हमाद अज़हर अहिड़ी मुहिम हलाए रहिया आहिनि। फवाद चौधरी जे ज़माने में इंफॉर्मेशन डिपार्टमेंट ज़रिए ट्रेंड हलाया वेंदा हुआ। फवाद चौधरी की क़यादत में PTI जे ट्रेंड जो सिलसिलो अॼु भी जारी है। सेहत के आलमी इदारे
मैंने पाक खे आलमी एमरजेंसी करार ॾेई छॾियो। WHO जे तिबी माहिरनि जो चवणु आहे त 70 खां वधीक मुल्कनि में पकड़ियल मैनीपॉक्स हिकु गैर मामूली वाक़ियो आहे ऐं वबा वधीक मुल्कनि में पकड़िजी सघे थी ऐं उन खे मुंहुं ॾियण लाइ पाइदार आलमी रद्दअमल जी ज़रूरत आहे। लाड़काने में मुबैना तौर क़त्ल कयल नारी नौज़ीरा गोपांग के अॻूणे मुड़ुस जो वीडियो बयान साम्हूं अची वियो। जवाबदार जे नारी खे क़त्ल करण जे इल्ज़ामनि जी तरदीद मीर मोहम्मद गोपांग जो चवणु आहे त वाक़े वारे ॾींहुं रोज़ीना संदसि माउ ऐं ॾाॾीअ सां झेड़ो करण बाद भेण जे घर वञी पाण खे फाहो ॾेई आपघात कयो। वाक़े जी शिफ़ाफ़ जांच कराई वई। रोहड़ी में 4 ॾींहं अॻु पुरसरा नमूने गुम थियल नीगर जो पतो न पियो। वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। नीगर जे गुम थियण ते संदसि माउ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। गुम थियण ते संदसि माउ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा।